दोस्तों हीअ कहाणी आहे मुर्शिद जी धीअ ऐं धोखेबाज़ ख़लीफ़ो। मुर्शिद जी धीअ कोठे जी बाज़ार यानी कोठे ताईं कीअं पुॻी। तो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हीअ कहाणी सिर्फ़ एंटरटेनमेंट ते ॿधल आहे। तो दोस्तों कंहिं इलाइक़े में हिकिड़ो मुर्शिद जी धीअ मुर्शिद जी ज़ाल त गुज़ारे वई। हाणे मुर्शिद वीचारो सादो माण्हू, न कंहिंखे फुरण न कंहिंखे लुटण। हाणे हिकिड़ो ख़लीफ़ो अची उन मुर्शिद वटि रहंदो हो, कमकार वग़ैरह हेॾा होॾा मुर्शिद जा कंदो हो। तो हाणे ॾींहं वक़्त गुज़रंदा रहिया। हाणे उहो ख़लीफ़ो बि 2-3 महीना 4 महीना मुर्शिद वटि कमु कंदो रहियो। हाणे अचानक मुर्शिद बीमार थी पियो। त मुर्शिद चवणु लॻो ख़लीफ़े खे त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे घर में नौजवान मुंहिंजी धीउ आहे, कमाइण वारो त को अहिड़ो आहे कोन। हाणे आऊं पाण ईअं ई हितां हुतां को मुरीद वग़ैरह मूंखे ॾेई वेंदो आहे त मुंहिंजो जान वग़ैरह हलंदो आहे। हींअर आउं बीमार थी पियो आहियां, तोखे इजाज़त आहे तूं भले हलियो वञ तुंहिंजे ॻोठु। हाणे ख़लीफ़ो तो हुतां हलियो वियो। मुर्शिद ऐं मुर्शिद जी धीअ, मुर्शिद तमामु घणो बीमार थी वियो। सो हाणे लालच हूंदी आहे इंसान में त मुर्शिद वटि ईंदा हुआ। मुर्शिद बीमार थी वियो। हाणे माण्हू अचणु वञणु छॾे ॾिनो मुर्शिद वटि। मुर्शिद तमामु जाम बीमार थी पियो। हाणे हुनजी धीअ छोकिरी वीचारी छा करे। तमामु ॾुखियो वक़्तु उन्हनि जो माना गुज़रियो। त हाणे मुर्शिद खे 2-3 महीना थी विया बिस्तरे ते पए। तो मुर्शिद चवणु लॻो पंहिंजी धीअ खे त मां ॻाल्हि ॿुध, हिते त न पंहिंजो को मिट न माइट को अज़ीज़ केर बि कोन्हे करण वारो। हीअं कर, मुंहिंजो ख़लीफ़ो आहे 4-5 महीना मूं वटि रहियो आहे। धीअ चवणु लॻी त हा बाबा रहियो आहे। चई मूंखे वठी हलो न ख़लीफ़े वटि, हली ख़लीफ़े जे घर रहूं उते। त धीअ चवणु लॻी त चलो ठीकु आहे। धीअ पंहिंजे पीउ मुर्शिद खे वठी कंहिं अहिड़ी शइ ते सवारी ते वठी ऐं सिधो ख़लीफ़े जे घर। ख़लीफ़े जी शादी वग़ैरह त हुई कोन, न ॿार न बचो न कुझु, न केरु न मिट न माइट। ही बि अची उते पुॻा त ख़लीफ़ो पुछा करणु लॻो मुर्शिद खां, त मुर्शिद साईं ॾे ख़बर। चई ॻाल्हि न पुछ, तो वटि रहणु आयो आहियां, 3-4-5 महीना तूं मूं वटि रहीं, मुंहिंजो ख़लीफ़ो थी। हाणे हींअर आऊं तो वटि आयो आहियां, मुंहिंजो हाल कोन्हे, आऊं आहियां मुंहिंजी धीअ तो वटि रहंदासीं। तूं असांखे कुझु न कुझु टेको सहारो ॾे, ऐं हुते त असांजो को अहिड़ो धणी साईं बि कोन्हे। ख़लीफ़ो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे मुर्शिद उते रहियो, धीउ बि उते रही ख़लीफ़े वटि। हाणे ख़लीफ़े वटि रहिया पिया। नेठि ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। ख़लीफ़ो हुननि खे कुझु खाराईंदो रहियो, हितां हुतां कमाईंदो हो। सो हाणे मुर्शिद तमामु जाम बीमार थी मुर्शिद गुज़ारे वियो, मुर्शिद मरी वियो। हाणे मुर्शिद जी धीअ रही, मुर्शिद खे त वञी क़ब्रिस्तान हवाले कयूं, दफ़नाए आया। हाणे मुर्शिद जी धीअ तमामु जाम पंहिंजे पीउ जे लाइ रोईंदी हुई। मां त अॻे ई गुज़ारे वई, न उनजी का भेण न को उनजो भाउ। त ख़लीफ़ो दिलिजाए ॾियणु लॻो, चवणु लॻो मुर्शिद जी धीअ खे त तूं रो न, आउं वेठो आहियां न, तूं परेशान न थी। सो हाणे नेठि ईअं ई कुझु टाइम गुज़रियो, 15 ॾींहं महीनू 20 ॾींहं एतिरा गुज़रिया। तो हाणे नेठि उहा मुर्शिद जी धीअ उन ख़लीफ़े वटि रहणु लॻी। हाणे ख़लीफ़ो हितां हुतां कमाईंदो हो त उहा छोकिरी मुर्शिद जी धीअ रध पचाव वग़ैरह हेॾा होॾा करे ॾींदी हुई। सो हाणे उन ख़लीफ़े जो हिकिड़ो यार सौदागर सौदो वापारु करणु ईंदो उन ॻोठु उन इलाइक़े में, त पोइ ईंदो हिन ख़लीफ़े वटि रहंदो हो। हाणे सौदागर हिकु चकर सामान सीधो खणी वापार जे लाइ उन ॻोठु उन इलाइक़े में निकितो। त हाणे उन घस विंदल पंध ते त उहो ख़लीफ़ो बि हिन सौदागर खे गॾिजी वियो। हीअ पाण में मिलिया, हाल अहिवाल हिननि कयो। त हिते सौदागर चवणु लॻो त आऊं सामान विकिरो वग़ैरह करे यार, पोइ तो वटि सांझी तुंहिंजे घर ईंदसि, मानी वग़ैरह मुंहिंजे लाइ पचाए छॾिजां। त ख़लीफ़ो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। ख़लीफ़ो कुझु सामान वग़ैरह वठी हेॾा होॾा सिधो पंहिंजे घर आयो। मुर्शिद जी धीअ खे चवणु लॻो त अॼु मुंहिंजो महिमान, मुंहिंजो दोस्त हिकिड़ो सौदागर अचे थो, मानी वग़ैरह पचाए छॾिजां। मुर्शिद जी धीअ चवणु लॻी त चलो ठीकु आहे। सौदागर सामान वग़ैरह हितां हुतां विकिणी करे ऐं सिधो आयो ख़लीफ़े जे घर। हाणे ख़लीफ़े जे घर आयो। हाणे मुर्शिद जी धीअ कुझु परदे वारी, सो हाणे थोरो घणो परदो बि हुजे। सो हाणे सौदागर आयो, मानी वग़ैरह उते खाधई त सौदागर जी नज़र उन मुर्शिद जी धीअ ते पहुची वई। मुर्शिद जी धीअ तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। सौदागर जी दिलि में हिकिड़ी लालच पैदा थी वई। तो सौदागर राति जा 4 पहर उते रहियो ऐं वरी सुबुह जो उन ख़लीफ़े खां मोकिलाए वरी हलियो वियो उन ॻोठु मंझां। सौदागर वाट ते सोचियो त हाणे ख़लीफ़ो मुंहिंजो यार आहे, दोस्त आहे मुंहिंजो, हिन वटि ई आहे छोकिरी आहे। हाणे घणो त मुंहिंजे बारे में न पुछा कई, हाणे सुभाणे वरी ईंदसि पुछा कंदसि, ॾिसां त इहो केरु छोकिरी आहे, छा आहे। जे अगरि ख़लीफ़े जी जे अगरि ज़ाल न आहे, कुझु न आहे, त पोइ इहा छोकिरी हिन खां वठंदसि। अबा ख़ैरनि जो ॿिए ॾींहुं वरी 3 ॾींहं सामान वग़ैरह खणी सौदागर वरी आयो।
ख़लीफ़े खे घुराई। ख़लीफ़े खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, इहा छोकिरी तो वटि जेका आहे, छा तुंहिंजी ज़ाल घरवारी भेण वग़ैरह आहे, मूं तोखां उन्ही नी पुछा बि न कई त मूं मुनासिब न सम्झो पुछण जे लाइ त अॻे त तो वटि का छोकिरी का माई वग़ैरह हेॾां होॾां हुई कोन, उन ॾींहुं ॾिठमि। ख़लीफ़ो चवणु लॻो त हीअ मुर्शिद जी धीउ आहे। कंहिं टाइम में आउं मुर्शिद वटि, ख़लीफ़ो हुअसि कमकार वग़ैरह उते कंदो हुउसि। सो हाणे उहो मुर्शिद बीमार थी पियो, हीउ मूं वटि आया, मुर्शिद गुज़ारे वियो। सो हाणे हीअ छोकिरी हिते ई रहे थी मूं वटि। सो हाणे आउं हिनखे खारायां थो, पीआरियां थो, रध पचाव वग़ैरह हेॾां होॾां करे ॾींदी आहे। बाक़ी फ़िलहालु को अहिड़ो शादी या को अहिड़ो सिस्टम मुंहिंजो हिन सां कुझु बि कोन्हे। सौदागर दिलि में ख़्यालु कयो त मौक़ियो भलो आहे, छो न इन ख़लीफ़े खे लालच ॾिजे। सौदागर चवणु लॻो ख़लीफ़े खे त ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि चवां, जेकर नाराज़ न थींदे। ख़लीफ़ो चवणु लॻो त ॻाल्हि कर, तूं मुंहिंजो यार आहीं, ऐं छा नाराज़ थींदो तोखां। सौदागर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, इहा छोकिरी मुर्शिद जी धीउ मूंखे तमामु जाम पसंदि आहे, छा तूं मूंखे ॾींदे? ख़लीफ़ो चवणु लॻो त कहिड़ी ॻाल्हि पियो करीं यार सौदागर, ईअं आउं थोरी कंदसि। सौदागर दिलि में ख़्यालु कयो त हाणे कुझु पैसनि जी लालच ॾियां, मन ख़लीफ़ो विकिजी वञे। त हिते सौदागर चवणु लॻो उन ख़लीफ़े खे त ॻाल्हि ॿुध, तोखे आउं 50 सोन जा सिक्का ॾींदसि। मिल्कियत मूं वटि तमामु जाम आहे, 50 सोन जा सिक्का ॾींदसि जे अगरि इहा मुर्शिद जी धीउ मूंखे ॾीं तूं। तमामु सुहिणी आहे, आउं इन सां शादी कंदसि। त हिते उहो ख़लीफ़े जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, 50 सोन जा सिक्का, ख़लीफ़ो दिलि में लालच पैदा थी वई। तो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, 50 सोन जा सिक्का तूं मूंखे ॾिजां, इहा छोकिरी मुर्शिद जी धीउ तोखे आउं ॾींदसि। सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ हल इहा छोकिरी मूंखे हींअर ॾे। त हिते उहो ख़लीफ़ो चवणु लॻो, ॻाल्हि ॿुध, हींअर तोखे छोकिरी आउं नथो ॾेई सघां, तूं सुभाणे सांझी अचिजांइ। आउं इन छोकिरीअ खे का न का नशे वारी शइ खाराए बेहोश करे ऐं पोइ तोखे ॾींदसि ऐं तूं खणी वञिजांइ हितां। त सौदागर चवणु लॻो चलो ठीकु आहे। सौदागर 50 सोन जा सिक्का उन ख़लीफ़े खे ॾेई ऐं पाण उतां रवानो थी वियो। ख़लीफ़ो दिलि में सोचणु लॻो त कमु भलो थी वियो, 50 सोन जा सिक्का मिलिया, तमामु वॾी रक़म आहे। मुर्शिद वटि 3, 4, 5 महीना ख़लीफ़ो थी रहियसि, मुर्शिद मूंखे छा सेखारियो, ऐं हाणे इन छोकिरीअ खे आउं खारायां पियो, पीआरियां पियो। आख़िर केतिरा ॾींहं हिनखे खाराईंदसि पीआरींदसि, आउं ॾेई थो छॾियां ऐं मूंखे सोन जा सिक्का 50 मिलनि पिया। ख़ैरनि जो अबा हाणे धोखेबाज़ी करणु लॻो उहो ख़लीफ़ो उन मुर्शिद जी धीअ सां। चालबाज़ ख़लीफ़ो। हाणे उनखे एतिरो बि शर्म न आयो, मुर्शिद मुर्शिद हूंदो आहे, ऐं जो ख़लीफ़ो थी रहियो आहियां उनजी धीअ सां ईअं न करियां, पर बहरहाल हुनखे रहम न आयो। हाणे जॾहिं अची राति थी, काड़ी नशेवार शइ कंहिं खाधे वग़ैरह में मिलाए छॾी। मुर्शिद जी धीउ त खाधो वग़ैरह नशे वारो खाधी साथ बेहोश थी वेली, सुम्ही रही। सौदागर खे हिन टाइम ॾिनो, सौदागर अची उठ काए अची उते पुॻो, उठनि ते सामान वग़ैरह खणंदो हो, विकिरो कंदो हो। हाणे उन महिल कंहिं अहिड़ी शइ में मुर्शिद जी धीअ खे ॿधी करे ऐं उठ ते चाढ़े ॾिनी। सौदागर उन मुर्शिद जी धीअ खे खणंदे ऐं थियो रवानो। हाणे गच पंधु निकिरी वियो तमामु परे, जॾहिं अची असुर वारो टाइम थी वियो, छोकिरी बेहोश हुजे। छोकिरी खे जॾहिं होश आयो, छा ॾिसे त पंहिंजो पाण खे उठ ते, चवणु लॻी त हीअ छा थी वियो, उठ मथे आऊं पई आहियां ऐं हीअ किॾां वञा पई, केरु मूंखे खणे पियो वञे। जॾहिं हिनखे होश अची वियो, छा ॾिसे त उहो सौदागर। त सौदागर खे हकड़ूं करणु लॻी त बीहे ते, किॾां तो मूंखे खयो वञी। त सौदागर हिनखे हेठि लाथो। त हिते सौदागर चवणु लॻो उन मुर्शिद जी धीअ खे त ॻाल्हि ॿुध, मूं ख़रीद कयो आहे तोखे अवां वारे हुन ख़लीफ़े खां। ख़लीफ़े खे मूं 50 सोन जा सिक्का ॾिना आहिनि, तूं मूंखे पसंदि अची वएं, तोसां आउं कंदसि शादी, तोसां आउं शादी कंदसि ऐं मूं ख़रीद कयो आहे तोखे। मुर्शिद धीउ चवणु लॻी त हाय भणिया नसीब, छा मुंहिंजो पीउ मुर्शिद ऐं उन ख़लीफ़े खे हेतिरो कुझु सेखारियईं कईं, शागिर्द हुनजो, ऐं हुन मूंसां ईअं कयो, कंहिं सौदागर खे विकिणी ॾेई छॾी। हाणे उहो सौदागर बि वॾी उमिरि जो हुजे, हाणे अञा को नंढो नेटो हुजे त खणी मुर्शिद जी धीअ शादी करे, वॾी उमिरि जो। मुर्शिद जी धीअ खे इहा ॻाल्हि पसंदि न आई। सा चवणु लॻी त न, मूं मज़ा हथु कढ, आउं पाक आहियां, मुर्शिद जी धीअ आहियां, मूं मज़ा हथु कढ। सौदागर चवणु लॻो त ईअं तो मज़ा आउं कीअं हथु कढंदुमि, मूं 50 सोन जा सिक्का भरिया आहिनि, तो मज़ा हथु थोरी कढंदुसि। हाणे घणी मुर्शिद धीअ हेॾां होॾां कयो, पर सौदागर हथु न कढियो। वरी उन मुर्शिद जी धीअ खे चाढ़े उठ ते ज़ोर ज़बरदस्ती ॿधी ऐं निकितो रवानो। हाणे हलंदो आयो उहो ॾींहुं, सॼो ॾींहुं पंध में हिननि गुज़ारियो। हाणे अची शाम थियण वारी हुजे, मुंहुं धारो थियण वारो हुजे, सिॼ लथे जो टाइम, राति वारो टाइम अची थियण वारो हुजे।
कुदरत सां अॻियां कुझु 3-4 चोर हिन सौदागर खे फिरी आया। कंहिं झंग ॿेले मञा गुज़र हो रस्तो हो, उतां कुझु चोर फिरी आया रस्तो रोकियूं। सौदागर जो त हाणे चोर अॻे टाइम में सौदागर हिननि खे फुरंदा हुआ, लुटींदा हुआ। सो आया अची सौदागर खे कुटको ॾिनो। 3-4 चोरनि जी नज़र बि उन मुर्शिद जी धीअ ते पहुची वई। तो चोर चवणु लॻो त चोरी बि कंदासीं, सौदागर जी सामान वग़ैरह बि खणंदासीं, हीअ माई छोकिरी आहे, हिन खे बि खणूं था। अबा सौदागर खे ॾाढो कुटको ॾेई मारे कुटे ॿधी कंहिं वण में उते ऐं उठ सुधो उन माई उन छोकिरी मुर्शिद जी धीउ खे बि हिननि वरितो ऐं जेको बि सामान वग़ैरह सो बि सौदागर जो हिननि खयो। हाणे मुर्शिद जी धीअ खे उहे चोर वरी खणी विया उतां। गॾु उन सौदागर जो सामान वग़ैरह बि हिननि खयो, उठ बि कयो। हाणे उहे निकिता। हाणे हिते मुर्शिद जी धीउ चवणु लॻी उन चोरनि खे त अमी मूं मज़ा हथु कढो, अमी मूंखे केॾां था खयो वञो। हिकिड़े हंधा मुंहिंजी जान छुटी, वरी ॿिए हचा में अमी मूंखे माना विझो था, वरी खणियो पिया वञो। चोर चवणु लॻा त न तोखे खणियो पिया हलूं। हिकिड़ो चोर जेको सो हुन मां चवणु लॻो त आऊं तोसां शादी कंदसि, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। मुर्शिद जी धीउ चवणु लॻी त हल वञा नसीब, छा मुंहिंजो पीउ मुर्शिद जी धीउ आऊं किथे पुगत ख़लीफ़े वटि, वरी किथां थियो सो माना सौदो वापारु वञी सौदागर वटि, सौदागर खां वठी वरी चोर। हाणे हीअ कमु तमामु ख़राबु। चोर पंहिंजे आस्थाने ते उन खे वठी आया, सो अची उते हिन खे विहारियूं। हाणे चोर त चोरी करण जे लाइ हेॾां होॾां वेंदा रहिया। सो अची राति थी, चोर वरी चोरी जे लाइ निकिता। माई खे उन मुर्शिद जी धीउ खे उते छॾियूं जिथे हिननि जो आस्थानो वग़ैरह हो। सो हाणे नेठि कुझु न कुझु करे मुर्शिद जी धीउ ॾिठो त हाणे आहे केरी कोन, चोर वग़ैरह जेके ही आहिनि से सभु विया हलिया आहिनि चोरी जे हिसाब सां। हाणे पंहिंजी जान हितां छॾाइजे, हितां निकिरजे। सो जीअं तीअं करे हिन जेको आहे सो पंहिंजो पाण खे छॾायो, रसा वग़ैरह जे ॿधल हुई सो उतां छोड़े करे ऐं उतां निकिती। जॾहिं जंग लताड़ींदी डपु ख़ौफ़ मञा भॼंदी कंदी, सो जीअं निकिती आई कंहिं हिकिड़े ॻोठ मंझि। ॾिठईं हिकिड़ो ॻोठ हुजे, तमामु परे निकिरी आई। हाणे राति वारो टाइम हुजे, अची उन ॻोठ में पुगी छा ॾिसे त हिकिड़ी माई वेठी हुजे घर जे ॿाहिरां। हाणे मुर्शिद जी धीउ आई उन माई वटि, माई अकेली। सो अची उन वटि पुगी, सो उन माई खे चवणु लॻी उहा मुर्शिद जी धीउ त आऊं फिलाणे हंधां अचां पई, सो कुझु चोर मुंहिंजे पुठियां लॻल आहिनि, तंहिंजे करे पंहिंजी जान पंहिंजी ज़िंदगी बचाए हिते पुगी आहियां, मूंखे पनाह ॾे हिते ऐं मूंखे रहणु ॾे। हाणे उहा माई चवणु लॻी त अधरोट उमिरि जी सा चवणु लॻी त भले ठीकु है, तूं मुंहिंजे घर में वेही सघें थी। सो अबा नेठि उन माई उन मुर्शिद जी धीउ खे उते विहारियो, मानी पाणी वग़ैरह ॾिनी। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। सो माई दिलि में हिकिड़ो ख़्यालु कयो, सा चवणु लॻी त हीअ छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, कमु मुंहिंजो तमामु भलो थी वियो। माई चवणु लॻी मुर्शिद जी धीउ खे त तूं परेशान न थिए, तूं हिते ई मूं वटि ई रह। सो हाणे उहा माई बि चालबाज़ धोखेबाज़। सा हाणे उहा माई छा कंदी हुई, जेका बि औरत या छोकिरी हुनखे हथु चढ़ंदी मिलंदी त वञी कोठे ते खपायो ईंदी हुई। हिकिड़ो कोठो लॻल हूंदो जीअं मायूं औरतूं उते विकिजनि, सो उते उहा खपाए ईंदी। हीअ मुर्शिद जी धीअ जो नसीबु अहिड़ो जो अची उन माई वटि पुगी। हाणे उन मुर्शिद जी धीउ खे ख़बर कोन्हे हिन जे रिकार्ड जे बारे में त हीअ माई का अहिड़े क़िस्म जी आहे। माई हरामड़ी। सो सोचियो त हाणे अॼोकी राति हिन खे का नशे वारी शइ ॾेई वञी कोठे जी बाज़ार में वञी हिन खे पुॼाईंदसि, पैसा मूंखे तमामु जाम मिलंदा। छोकिरी नौजवान कुंवारी आहे। तो अबा नेठि हुन छा कयो, का नशे वारी शइ खाधे में ॾेई करे ऐं उन मुर्शिद जी धीअ खे बेहोश करे छॾी। को अहिड़ो हिकिड़ो माण्हू हथु करे पैसा उनखे ॾेई ऐं उनखे खणी आए सिधो अची जिथे कोठो हूंदो हो, जिथे मायूं विकामदियूं हुयूं, अची उते पुॼाई। उते बि का ओनर माई हुई, वॾी जेका मायुनि जी जेका सरदार हुई, अची उनखे ॾिनी। उनखे चवणु लॻी त हीअ कुंवारी छोकिरी आहे, सुहिणी तमामु ख़ूबसूरत आहे, हीअ तोखे ॾियां थी, मूंखे अञा पैसा ॾे। उन सरदार मायुनि जी जेका हुई सा उन ॾिठो छोकिरी वाकई नौजवान आहे, चङा ख़ासा पैसा उन माई खे ॾेई ऐं रवानो कई। हाणे छोकिरी उन कोठे ते उते रही। हाणे उन कोठे ते उहा छोकिरी रही। छोकिरी खे जॾहिं होश आयो, छा ॾिसे त अजीब सिस्टम, अजीब कमरा, अजीब मायूं, का किथे कंहिं कमरे में। सा चवणु लॻी त हीअ छा थी वियो। हाणे अची उन माई खां पुछा करणु लॻी त ॾियो ख़बर आऊं किथे आहियां, छा आहे। त हिकिड़ी माई हिनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त अम्मा तूं हिते कोठे ते आहीं। जॾहिं इहा ॻाल्हि मुर्शिद जी धीउ ॿुधी, सा हुनजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। सा चवणु लॻी त हीअ छा थी वियो। सो चवणु लॻी त अम्मा हाणे हिते तूं पुॼी वई आहीं, हितां निकिरणु तुंहिंजो तमामु ॾुखियो। सो हाणे हिते तूं वाॻुनि जे वर ते चढ़ी वेंदे। तूं नौजवान सुहिणी ख़ूबसूरत, तूं हिते कीअं पुॼी वएं, कीअं फासी वएं।
मुर्शिद जी धीअ पंहिंजे मथे ते हथ हणी चवण लॻी त या अल्लाह साईं ही छा थी वियो? छा आऊं मुर्शिद जी धीअ पाक किथां खां कीअं थींदे अची कोठे ते आऊं पुगसि? या अल्लाह साईं रहम कर मूं ते ऐं मुंहिंजी इज़त बचा। तो हाणे बेवस लाचार थी मजबूर थी उते वेही रही। हाणे छा करे? हाणे उते उहा माई जेका मायूं खपाईंदी हुई जिते कोठो, उहा जेका सरदार हुई, सो हाणे उन वटि जेका बि कुंवारी छोकिरी ईंदी हुई त पहिरीं उन मुल्क जे बादशाह वटि उहा पेश कंदी हुई। सो हाणे उते जो इहो माना असूल उहा माई उन बादशाह जी सरपस्ती में इहो सॼो कमु हलियो पिए। सो हाणे नेठि उन सरदार माई न्यापो कयो बादशाह ॾांहुं। बादशाह खे माना चयईं त बादशाह सलामत, हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी आई आहे मूं वटि, कुंवारी छोकिरी आहे, ऐं तव्हां ॾांहुं आऊं मोकिलियां थी पहिरीं। त बादशाह खे वञी इहो न्यापो मिलियो त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, इहा छोकिरी भले मूं ॾांहुं मोकिलियो। तो हाणे नेठि छोकिरी वीचारी मजबूर लाचार मुर्शिद जी धीअ घणी घोड़ा घोड़ा करणु लॻी त उहा माई सरदार उन मुर्शिद जी धीअ खे तयारु करे ठीकु ठाक करे बादशाह ॾांहुं हिन मोकिलियो कुझु माण्हू साण गॾु करे। हाणे छोकिरी अची बादशाह जे कमरे में पुगी, उहा मुर्शिद जी धीअ। सो हाणे सोचणु लॻी त हाणे मुंहिंजी इज़त वई। सो अची उन कमरे में ज़ारो ज़ार रोइणु लॻी। जॾहिं ख़ैरनि जो अची बादशाह उन कमरे में पुॻो, बादशाह जॾहिं उन मुर्शिद जी धीअ जूं रियूं ऐं दाऊं ज़ारो ज़ार ॿुधियूं, तो बादशाह चवणु लॻो त हीअ छोकिरी छला पई रोए, ऐं उहो बि एॾो ज़ारो ज़ार, हिन जे रोअण में वॾो दर्द आहे। बादशाह आयो अची उन छोकिरी खां पुछा करणु लॻो त ए छोकिरी, ॾे ख़बर, तूं छला थी रोएं? आख़िर तोखे छा थियो आहे? त हिते मुर्शिद धीअ चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंसां ज़ुल्म थियो आहे ऐं अहिड़ी कोन आहियां, अले कीअं हिते पुॼी वई आहियां। मुंहिंजी कहाणी जेकर ॿुधंदे त तोखे बि ॾाढो रहम थींदो। जेकर तुंहिंजे दिलि में रहम पैदा थिए त भली ॻाल्हि आहे, जेकर तूं मुंहिंजी कहाणी ॿुधी तोखे आउं कहाणी ॿुधायां। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जेॾो तूं रोएं पई ज़ारो ज़ार, तूं ॿुधा तुंहिंजो छा मसइलो आहे? सो नेठि उहा मुर्शिद धीअ चवणु लॻी त बादशाह सलामत, दरअसल आऊं कंहिं मुर्शिद जी धीअ हुअसि। हाणे मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, मां त मुंहिंजी गुज़ारे वई, मुंहिंजे पीउ मूंखे पालियो वॾो कयो। हाणे असांजी ज़ात अहिड़ी असीं मुर्शिद। सो हाणे आऊं त पाक दामन, सो मुंहिंजो पीउ बीमार थी वियो। सो असीं हिकिड़े ख़लीफ़े वटि आयासीं। उहो ख़लीफ़ो मुंहिंजे पीउ जो 4-5 महीना 6 महीना शागिर्द थी रहियो। सो मुंहिंजे पीउ चयो त हाणे हलूं था, को असांजो अहिड़ो धणी साईं हो कोन त मुंहिंजे मुर्शिद मुंहिंजे ख़लीफ़े वटि हलूं था। सो असीं आयासीं उन ख़लीफ़े वटि। सो कुझु टाइम मुंहिंजो पीउ उते हयाती हो, बीमार थी वियो, सो गुज़ारे वियो। तो इहो ख़लीफ़ो मूंखे खाराईंदो पीआरींदो, रध पचाव वग़ैरह उते आउं करे ॾींदी हुअसि। सो हाणे उन ख़लीफ़ो मुंहिंजे पीउ जो थिए, मुंहिंजे पीउ जो शागिर्द थिए, एतिरो बि उनखे साञा रहम न आयो। हिकिड़े सौदागर खे विकिणी छॾी, माना मूंखे विकिणी छॾी। 50 सोन जा सिक्का उन सौदागर खां उन ख़लीफ़े वरिता, मूंखे विकिरो करे उन सौदागर खे ॾिनी। ऐं पोइ उहो सौदागर मूंखे खणी आयो ऐं अॻियां चोर वरी गॾिया। सौदागर मूंसां शादी ते कयई ज़ोर ज़बरदस्ती करे, हाणे वॾी उमिरि जो, ऐं चोर अॻियां फिरी आया। चोर बि मूंसां शादी करण ते चाहियूं। हाणे मुंहिंजी इज़त ख़लीफ़े खां त बची, सौदागर खां त बची, वरी चोर। पोइ चोरनि जे आस्थाने खां जीअं तीअं करे आऊं उतां पंहिंजी जान छॾाए, जान बचाए कंहिं माई वटि आयसि। हिकिड़े ॻोठ में अची पुॻसि, उहा माई हुई। सो उन माई बि मूंखे हिकिड़ो 2 ॾींहं रहायो, उन बि सौदो करे छॾियो, वञी मूंखे कोठे ते पुॼाईं। हाणे अहिड़ी माई जो सौदो कयईं, हुनखे एतिरो बि हया शर्म न आयो त माण्हू ईअं कंदो आहे, ऐं हुनजे धीअ जे बराबरि। सो उन कोठे ते पुॼायो, ऐं कोठो बि तव्हांजी सरपस्ती में हले थो। सो नेठि इन कोठे वारी माई जेका अॻवान आहे, उन बि अची तो वटि मूंखे पेश कयो। हाणे आऊं मुर्शिद जी धीअ, पाक छोकिरी, कुंवारी छोकिरी, परदे वारी, असीं मुर्शिद परदे वारा। हाणे तूं पाण सोच, बादशाह सलामत किथां खां थी किथे पंहिंजी इज़त बचाईंदे बचाईंदे नेठि अची कोठे ते पुॻसि, ऐं अची तुंहिंजे बिस्तरे ते अची पेश थी आहियां। सो हाणे इहा ई मुंहिंजी दर्द कहाणी आहे। अलाह साईं खे इहे चवंदे त मुंहिंजी इज़त बचाइजांइ, मुंहिंजी इज़त रखजांइ। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे ॾाढो ॾुख थियो। सो बादशाह चवणु लॻो त वञ वञा, ही छा थी वियो? तूं मुर्शिद जी धीअ थी ऐं तोसां तमामु ग़लति थियो। सो हा मुर्शिद धीअ चवणु लॻी त बादशाह सलामत, हाणे तव्हां ते ई फ़ैसिलो आहे, जेको तव्हां फ़ैसिलो करियो सो मूंखे मंज़ूरु आहे। बादशाह चवणु लॻो त अॼु खां ॿीहर तूं मुंहिंजी धीअ आहीं। चादर खणी अची उन छोकिरी मुर्शिद जी धीअ खे ओढारी, चवणु लॻो त तूं मुंहिंजी धीअ आहीं। हाणे जेको मुंहिंजी सरपस्ती में जेको इहो
कोठो हले पियो सो इहो हाणे न हलंदो। सो हाणे अहिड़ियूं कई छोकिरियूं नौजवान के त मजबूरी में, के त कीअं, के त ज़ोर ज़बरदस्ती में बि हिते आयूं हूंदियूं, कंहिं वाॻुनि जे वर चढ़ी हूंदियूं। सो इहो कोठो हाणे न हलंदो। ऐं इन ख़लीफ़े खे बि न छॾिबो, इन सौदागर खे बि न छॾिबो, इन चोरनि खे बि न छॾिबो। तोसां मुंहिंजो वाइदो आहे, तोखे मूं जॾहिं धीउ कयो आहे त इन्हनि खे सज़ा ज़रूरु ईंदी। सो नेठि बादशाह उन मुर्शिद जी धीअ खे धीअ बणायो ऐं उन महिल वज़ीरनि खे, सिपाहियुनि खे हुकम कई त वञो इन ख़लीफ़े खे हिते हाज़िर करियो, सौदागर खे बि हाज़िर करियो, इन चोरनि खे बि हाज़िर करियो ऐं इहो कोठो ख़तमु करियो। इहा कोठी माना बाज़ार इहा न हुजे हिते, इनखे ख़तमु करियो। सो अबा देरी कोन थी, कोठो केॾांहुं वियो, ख़तमु थी वियो। सो देरी कोन थियो, बादशाह जो हुकम थियो। ख़लीफ़े खे बि अची पकिड़े हाज़िर कयूं बादशाह वटि, सौदागर खे बि अची हाज़िर कयूं ऐं चोरनि खे बि अची उते हाज़िर कयूं। सो हाणे बादशाह घुरायो उन मुर्शिद जी धीउ खे, चवणु लॻो त अमां तूं मुंहिंजी धीउ आहीं, हाणे ॿुधा त हिननि खे सज़ा कहिड़ी अचे। त हिते उहा मुर्शिद जी धीउ चवणु लॻी उन बादशाह खे त तूं जॾहिं मूंखे धीउ बणायो आहे त पोइ तूं मुंहिंजो पीउ आहीं। हाणे तूं जॾहिं मुंहिंजो पीउ आहीं त तूं ई फ़ैसिलो करे सघीं थो त जेकॾहिं तुंहिंजी धीअ सां केरु ईअं करे तूं हुनखे कहिड़ी सज़ा ॾींदे। बादशाह सम्झी वियो। त बादशाह चवणु लॻो त अमां तोखे मोकल आहे, तूं भले वञ, बाक़ी हिननि खे सज़ा ॿुधाइणु मुंहिंजो कमु आहे। त बादशाह चवणु लॻो त इन ख़लीफ़े खे 20 साल जे लाइ क़ैद करियो ऐं इन सौदागर खे बि 30 साल जे लाइ क़ैद करियो। हाणे अधु उमिरि त खाई वियो आहे, तमामु जाम वॾी उमिरि जो आहे, वञा तोखे शर्म न आयो, कुंवारी छोकिरी में तुंहिंजी धीअ जे बराबरि तो वञी, हुन में हथु विधा, हुनखे वरितो। ख़लीफ़े खे चवणु लॻो त वञा ख़लीफ़ा, मुर्शिद जो त माना हया करी आहे, मुर्शिद हो तुंहिंजो, मुर्शिद जी धीउ हुई, तोखे हुन कुझु सेखारियो कयो हेॾां होॾां, तो कुझु टकनि जे करे लालच खाई करे ऐं सौदो करे छॾियो। हिन खे बि 20 साल जे लाइ सज़ा, हिन खे बि 30 साल जे लाइ सज़ा ऐं चोरनि खे बि सज़ा 25-30 साल जे लाइ उन्हनि खे बि सज़ा। कोठो हिन ख़तमु कराए छॾियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन मुर्शिद जी धीअ खे, हुननि खे त सज़ा मिली वई, सज़ा ॾियारे छॾी बादशाह। बादशाह चवणु लॻो मुर्शिद जी धीअ खे त अमां हाणे तूं परेशान न थी, फ़िलहाणे हंधि हिकिड़ो बादशाह आहे, हाणे मूंखे त को अहिड़ो शहज़ादो पुटु आहे कोन, बाक़ी आउं बि अलाह जे अॻियां तौबा करियां थो, कोठो मूं ख़तमु कराए छॾियो आहे, इहो तमामु गुनाह वारो कमु आहे। सो हाणे इहो कमु हिते न थींदो। सो हाणे सभु मुंहिंजूं धीअरूं आहिनि। तो हाणे नेठि चवणु लॻो उन मुर्शिद जी धीअ खे, तूं अमां तूं मुंहिंजी धीउ आहीं, फ़िलहाणे हंधि हिकिड़ो बादशाह आहे, उनजो पुटु शहज़ादो आहे, तुंहिंजी शादी हुन सां कराईंदसि। सो अवा नेठि उन बादशाह ॾांहुं हिन बादशाह न्यापो कयो, उन बादशाह जो पुटु शहज़ादो आयो। शहज़ादो जॾहिं मुर्शिद जी धीअ खे ॾिठो, मुर्शिद धीअ तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, शहज़ादे खे वणी वई। शहज़ादे बि शादी जे लाइ खणी हा कई। तो बादशाह उन मुर्शिद जी धीअ खे धीअ बणाए उन शहज़ादे सां शादी कराए छॾी, परणाए छॾी। हाणे उहा मुर्शिद जी धीअ जो भाॻ भलो थी वियो ऐं हुनजी इज़त बि बची वई, किथां खां कीअं थींदे कोठे जे सफ़र ताईं माना पुॻी हू ऐं हू अलाह हुनखे इज़त ॾिनी, अलाह हुनजी ॿुधी। तो हुन शहज़ादे सां शादी थी वई ऐं हसी ख़ुशी सां उन शहज़ादे सां गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻी। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।